नाज़रीन, पीटीआई अॻवान अलीमीन गंडापुर खे मुंहं ते कपिड़ो ओढे इस्लामाबाद जी अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई वई आहे। अलीमीन गंडापुर खे पुलिस स्टेशन ते हमले ऐं इदारनि ख़िलाफ़ भड़काइण वारे केस में पुलिस गिरफ़्तार कयो हो। पीटीआई अॻवान अलीमीन गंडापुर खे मुंहं ते कपिड़ो ओढे इस्लामाबाद जी अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई वई आहे। अलीमीन गंडापुर खे पुलिस स्टेशन ते हमले ऐं इदारनि ख़िलाफ़ भड़काइण वारे केस में पुलिस गिरफ़्तार कयो हो। अलीमीन गंडापुर खे मुंहं ते कपिड़ो ओढे इस्लामाबाद जी अदालत में पेश कयो वियो आहे। पीटीआई अॻवान अलीमीन गंडापुर खे मुंहं ते कपिड़ो ओढे इस्लामाबाद जी अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई वई आहे। अलीमीन गंडापुर खे पुलिस स्टेशन ते हमले ऐं इदारनि ख़िलाफ़ भड़काइण वारे केस में पुलिस गिरफ़्तार कयो हो। नाज़रीन, पीटीआई अॻवान अलीमीन गंडापुर खे मुंहं ते कपिड़ो ओढे इस्लामाबाद जी अदालत में पेश कयो वियो आहे।